मुंहिंजो नालो अनवर अली चन्नो आहे डोकरी शहर जो वेठो आहियां। भिटाई माला डोकरी शहर जो वेठो आहियां। मुंहिंजो ॾोहिटो सफ़ीर उर्फ़ मोहम्मद सुमर मेमून भिटाई महल में 16 तारीख़ खमीस जे ॾींहुं 4 बजे घरां निकितो आहे। जेको आवारा माण्हू बि हिन जे पोयां आहिनि, जेकी असांखे हिन वक़्तु ताईं अॼु ॾींहं ते असां का ख़बर न पई आहे ऐं गुम आहे। असांखे ख़ौफ़ ख़तरो आहे त आया इहो घटि वधि बि करे सघनि था। असांजो जेकी अपील आहे इंसान ज़ात खे, हिननि प्यारनि खे, त असांजो बचिड़ो जेको घर खां ख़ाली आहे, घर में कहराम आहे, घर में मातम आहे, ऐं हिन वक़्तु असांखे बार बार असां चऊं था त असांजो बचिड़ो अलाह जी दरबार में किथे बि मुंहिंजो आहे उते असांजी दुआऊं आहिनि त असांजो बचिड़ो पंहिंजे में पीउ माउ जे असांजे झोलियूं ख़ाली पियूं आहिनि। 11वीं जमात पढ़ंदड़ आहे, स्कूली छोकिरो आहे, पर आवारा माण्हू हुनखे ख़राबु करे छॾियो आहे। जेके असां इंतिज़ामिया खे बि अर्ज़ु बार बार करे चुका आहियूं, उन जो को बि इंक्वायरी नथी निकिती आहे, का बि इंक्वायरी न थी आहे। उहे जेके आवारा माण्हू ॾोहारी माण्हू जेके आहिनि उहे वधनि था, खुलेआम घुमंदा फिरंदा वधनि था। बाबा उन जी का तस्वीर तव्हां वटि नंढड़े जी तस्वीर ही असांजी हीअ आहे त जेकी मां इंतिज़ामिया खे बि इतलाह ॾिनो आहे, अर्ज़ु कयो आहे असांजो बचिड़ो जेको गुम आहे, महिरबानी करे असांजे मां हर इंसान ज़ात खे अर्ज़ु कयां थो त असांजो बचिड़े लाइ को बि इतलाह हुजे त हिन नंबर ते मूंखे राब्तो कंदा। मां दुआऊं कंदो, बचनि समेत मां दुआ घुरां थो।